जी नाज़रीन, प्रोग्राम अवामी मसला से गडो मेज़बान सोहेल कुंबर हाज़िर है। 24 ॾींहं भी पूरे मुल्क जियां उमरकोट ज़िलो मुकम्मल लॉकडाउन थियल है। उमरकोट ज़िले या तालका पिथोरो, कुंडरी, सामारो, शादीपल्ली, छोर, ढोरनारो, गुलानबी शाह, नंढा वॾा शहर मुकम्मल जेके लॉकडाउन थियल उते सिर्फ सब्जी या दुकान, भाजी या गाडा, रेज़की दुकान, मेडिकल और जनरल स्टोर खुलियल बाक़ी जो समूरो शहर वीरान थियल है। पब्लिक ट्रांसपोर्ट बंद है। जो पाक आर्मी, पाक रेंजर्स या जत्था आहिनि उहे हलन पिया, गश्त कनि पिया। अमरकोट में आइसोलेशन वार्ड केतरा ठहिया आहिनि, एहसास कफ़ालत प्रोग्राम या सेंटर केतरा आहिनि, उते माण्हुनि खे केतिरी रक़म थी मिले, माण्हुनि जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे, पौरत तबिको कीअं आहे, जेके जोगी आहिनि, पिनण वारा फ़क़ीर आहिनि, उनजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे, आम माण्हू जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे, चओ इन हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। उमरकोट जी मार्केट में मौजूद हूँ। हिते जेके आहिनि वो लॉकडाउन जो फ़ाइदो खणंदे जेके मुनाफ़िक़ और दुकानदार आहिनि उन शयुनि जा जेके अघ आहिनि उहे हथरादू चोट चाढ़े छॾिया आहिनि। जेके माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि। अॼु दुकानदारनि जी जेके मनमानी आहे, जेका हिननि जा वाधू अघु वठनि पिया, इन हवाले सां नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बर्तन जी ॻाल्हि ॿोल कंदा उन्हनि ॿुधायो त कहिड़ियुनि शयुनि जा अघु उन्हनि कीअं वधाया आहिनि। जी बिल्कुल, जिएं ही लॉकडाउन जो शुरू थियो आहे, जो वबाई सूरत हाल शुरू थी आहे, लॉकडाउन के पहिरें ॾींहं खां ही इस्तेमाल में ईंदड़ सभिनी शयुनि जा अघु पंहिंजी मनमानी तहत वधाया विया आहिनि। हिते पाण ॾिसूं था त हर शइ इस्तेमालु थींदड़ जंहिंमें राशन जो सामान हुजे या खणी ॿियो कुझु सामान हुजे, पर उन जा अघु पहिरें ॾींहं खां वधंदे वधंदे हींअर उन्हनि जी क़ीमतनि में एतिरो इज़ाफ़ो थी चुको आहे जो 5 रुपए जी शइ 15 रुपए में मिले थी ऐं 15 रुपए जी शइ 35 रुपए में मिले थी। छो त हिननि खे केरु चवण वारो न आहे ऐं माण्हू मजबूर थी हिननि खां ई वठनि था, छो त उन्हनि वटि ॿियो को सहारो ऐं ॿी का जॻह न आहे। अगरि हिकु ॻोठ में हिकिड़ी दुकान आहे त हुते जा बि रहवासी उन दुकान ते ई वठण जे लाइ मजबूर हूंदा आहिनि, छो त उहे ॿाहिरि नथा निकिरी सघनि, शहर ॾांहुं नथा वञी सघनि। इन जे करे हुननि खे मजबूरन उहो 5 रुपए वारी शइ 15 रुपए में वठणी थी पवे। इहो दुकाननि जूं पाण ॾिसंदासीं ॿियनि शहरनि में, ॿियनि मुल्कनि में जिते अहिड़ो वबाई सूरत हालूं या अहिड़ो मन ॾुखियो सूरत हालूं पैदा थींदियूं आहिनि त उते जा माण्हू रज़ाकाराना तौरु पंहिंजो मुनाफ़ो खे छॾी एक्चुअल प्राइस बल्कि उनखे घटाई माण्हुनि खे वधीक फ़ाइदो ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि। जॾहिं त असां वटि इहे शयूं इन्हनि जो मजबूरियुनि जो फ़ाइदो वठणु बहितरीनु नमूने ॼाणनि थी अवाम, ऐं असां उन्हनि जो मतिलबु नेगेटिव फ़ाइदा वठी उन्हनि खे माना 2-3 चोरी महांगी करे छॾींदा आहियूं। जी जी बिल्कुलु, अहिड़ो त ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि पर ॾिसण जे लाइ न मिलियूं आहिनि, छो त अञा त न ई कंहिं गवर्नमेंट जी तरफ़ां अवाम जे लाइ को राशन बैग या को रिलीफ ॾिनो आहे, न ई उन्हनि जे लाइ को सस्ताण कई वई आहे। अगरि हिते कुझु डिस्ट्रीब्यूट थियो आहे, कुझु विरायो वियो आहे त उहो बि सिर्फ़ु उन्हनि जे लाइ उन्हनि माण्हुनि जे तरफ़ां जेको रज़ाकाराना तौरु पंहिंजो पाण पंहिंजी मदद पाण ते डोनेशन करी पंहिंजो जेबनि में पैसा ख़र्च करे उन्हनि ग़रीबनि मुस्तकिन ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। बाक़ी अहिड़ो को माना गवर्नमेंट जे तरफ़ां को रिलीफ या सस्ताण न आहे। हिते पाण घणो करे त जेको रोज़मर्रे जी ज़िंदगी में इस्तेमालु ईंदड़ शयुनि जा अघु वधाए विया आहिनि, छो त उन्हनि खे ख़बर आहे त इहे शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं इहो माण्हू कीअं बि करे वठंदो। जीअं त पाण राशन आहे, चुल्हे जो सामान खां वठी घर में मतिलबु जेको बि इस्तेमालु थींदड़ रोज़मर्रे जी शयूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे, उन्हनि जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। अघु इहो रेट हींअर जेको हर शइ जो चोट चढ़ी वियो आहे। जेको भिंडी आहे उहो 200 रुपया किलो थी वई आहे। खंडु जेको 78 रुपया किलो हींअर 110 रुपया किलो थी वई आहे। ऐं गिहु जेको हो न 130 रुपया किलो, 180 रुपया किलो। हींअर महांगाई जो जेको बि शयूं आहिनि आसमान तां ॻाल्हियूं करणु लॻियूं आहिनि। इंतिज़ाम अञा कंहिं नोटिस कोन वरितो आहे। जेको चंद दुकानूं खुलियल आहिनि उन ते माण्हू जो असीं सामान वठणु वञूं था त उहो तमामु महांगी तरीन रेट ते ॾियनि था। ऐं यूनिटी स्टोर ते वियासीं त उते सामान बि कोन्हे, अणलभ थी वियो आहे, माना सामान बि ख़तमु थियणु लॻो थियो। अञा ताईं को रिलीफ न मिलियो आहे। अञा बि ग़रीब माण्हू या दुकानदार जेको बि बंदि करे वेठा आहिनि उनमें को रिलीफ जो फंड जो को आसरो ई कोन्हे। 14 ॾींहं लॻातार तेरहं मुसलमान हर को माण्हू परेशानी जी वर चढ़ी वियो आहे। जंहिंजा 8-10 भाती आहिनि त उहो माना पिनण ते मजबूर थी विया आहिनि, उन्हनि ते अञा का फंड कोन पहुतो आहे। इहो अटे जो बि रेट चढ़ी वियो आहे, खंड जो बि, गिह जो, साबुण, टाफियूं, सोपारी जेको 5 रुपए जी उहे बि 10 रुपया थी वई आहे। माना हर शइ में 10 रुपया 15 रुपया मुनाफ़ो रखनि था ऐं पोइ ॾियनि था। हर शइ में रेट तमामु चोट चढ़ी विया आहिनि। को महांगाई कोन्हे। हिते जा सेठिया जेके आहिनि उहे हथरादू महांगाई करे वेठा आहिनि। जेको आयल आहे जेको खाइण वारो 1800 रुपए जो केन मिलंदो हाणे 2100 जो मिले थो। पगार 20,000 रुपया आहे, पूरा ई नथी थिए। त हुकूमत सिंध खां मुतालबो आहे त हिननि जे ख़िलाफ़ क्रैकडाउन थियो वञे। ये ॿारनि जी शयूं तक़रीबन कन्फेक्शनरी वारा आहिनि, ब्लैक ते कयो वेठा आहिनि। तक़रीबन चिप्स बि लोकल हलनि पिया।
टाफियूं जेके आहिनि उहे लाहौरी कंपनी आहे जेको गिप्स हुन जो मिलनि पियो। हिलाल या मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि हुननि जूं शयूं मार्केट में अवेलेबल कोन आहिनि। त उमरकोट जी इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त हिननि जे ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो वञे। ऐं हीअ साईं लॉकडाउन खां पोइ तक़रीबन महांगाई थी आहे, हथरादू शयूं वधाई वयूं आहिनि। हिते तक़रीबन जेके दुकान आहिनि उहे अधु खुलियल आहिनि अधु बंदि आहिनि। जेके खुलियल आहिनि उहे ॿीड़ियूं शयूं विकिणनि था। हाणे सोपारी जेको आहे भई जेको आम माण्हू हर माण्हू मिठी सोपारी खाए थो, 2 रुपए वारी आहे उहा हाणे 16 डज़न थी वई आहे। त हीअ जेके नंढा घरनि जे अंदरि जेके दुकान हलाइनि था उन्हनि जो बि रोज़गारु ठप थी वियो आहे। त उहा 2 रुपए वारी शइ उन्हनि खां पाड़े में केरु माण्हू 5 रुपया वठण लाइ तयारु कोन्हे ऐं हिननि वटि ब्लैक शयूं आहिनि, इहे ब्लैक ते विकिरो कनि था। जेको शइ 80 रुपए वारी हू 120 रुपया हले पई। ऐं चवंदो जेको अटो 35 रुपए किले वारो हू 40 रुपया हले पियो। जेको घी 140 रुपए वारो किले वारो 180 रुपया हले पियो। असां चऊं था हुकूमत खे कहिड़ी शइ तव्हां सस्ती कई आहे जेको असांखे इन कहिड़ो असांखे फंड ॾिनो वियो आहे, असांखे ॿुधायो वञे सर। सर सोपारियूं 920 रुपए डज़न वारी 1640 रुपए डज़न हले पई। हाणे हीअ तव्हां ॿुधायो कंहिं मथां त कोन्हे, हीअ सभु लॉकडाउन लॻो पियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते जा जेको ब्रोकर आहिनि उहो ई जेको महांगी करे रहिया आहिनि। सर आउं चवां थो उमरकोट शहर में तो जेको सभु दुकान आहिनि सभु ब्लैक ते करी रहिया आहिनि ऐं जेको डीलर आहिनि उहे बि ब्लैक ते कमाई रहिया आहिनि। इंतिज़ामिया सर को नोटिस कोन्हे, इंतिज़ामिया खे नोटिस वठणु खपे पर को बि नोटिस नथी वठे। पर छो पता ख़बर कोन्हे सर। सर असां इहे मुताबिक़ इंतिज़ामिया खे नोटिस वठणु खपे ऐं जेको शयूं डबल रेट में उन्हनि ते कानूनी कार्रवाई कई वञे। इन वक़्तु एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत जेको मुस्तक माण्हुनि खे 12-12 हज़ार ॾिना पिया वञनि, उहो हिन वक़्तु असां उमरकोट ज़िले जे जेके हाई स्कूल 1 जे सेंटर में मौजूदु आहियूं। जेके ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां उमरकोट में 23 खां वधीक जेके सेंटर क़ाइमु कया आहिनि, जिते जेके मुस्तक औरतुनि खे 12,000 नक़द रक़म बि ॾिनी वञे। असां हिन वक़्तु हिते हाई स्कूल 1 जे सेंटर ते मौजूदु आहियूं। हिते सेंटर ते शरीक जेके वॉलंटियर दोस्त आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सेंटर कीअं पियो हले ऐं जेके हिन छा चवणु आहे। असांखे सिर्फ़ु जेको सो हिकिड़े ई सेंटर जे लाइ असांखे चयो वियो, जेके असांजा स्काउट जेके से एमरजेंसी में हींअर छा आहे त हिकिड़ो त लॉकडाउन जे करे काफ़ी स्काउट्स असांजा जेके से ॿाराड़ी जा आहिनि उहे असां ताईं पहुची न सघिया। पर हिते असां कोशिशि कई आहे त हिन जेको सो तमामु हिकिड़ो ह्यूज वॾो सेंटर आहे ऐं हिते जेको सो असां 25 खनि जेके से स्काउट असां घुराया आहिनि ऐं उहे जेके से वॉलंटियरली ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि। पर हिकिड़ी जेका असां अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असां जेको सो काफ़ी दफ़ा रिक्वेस्ट कई आहे त इहे स्काउट्स खे मास्क आहिनि 95N ऐं सैनिटाइज़र आहे या ग्लोव्स जेके मुहैया कया वञनि, छो त इन्हनि जा बि हथ लॻनि था जेके ख़वातीन अचनि थियूं। पर अॼु ताईं मतिलबु आहे त को ग्लोव्स या मास्क या सैनिटाइज़र जेको आहे उहो असांखे जेको सो न ॾिनो वियो आहे। बाबा इन में आम माण्हू जेको आहे एॾी जेको पाण जंहिंखे चऊं त कफ़ालत जी ज़िंदगी माण्हू बसर कनि पिया। यकीन करियो त हिते जेको असां वटि फीमेल अचनि पियूं वीचारियूं उन्हनि वटि खाइण जे लाइ पीअण जे लाइ माना हिकिड़ो लॉकडाउन में ईअं सम्झो त उहे माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। डेली वेजिस ते माण्हू जेको कमु कंदा हुआ उहे घरनि में वेही रहिया। माण्हुनि में बुख बदहाली एॾी त आहे जो माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगी ते यकीन कयो त असीं जॾहिं हिते औरतुनि खे चऊं था त एतिरे मुफ़ासिले ते वियो, थोरो परे परे थी वियो, ख़तरनाक बीमारी आहे, त उहे औरतूं जेके आहिनि उहे रोई ॾियनि थियूं चवंदियूं त हाणे उहा हयाती असांजे कहिड़े कमनि जी जो असांजे साम्हूं असांजा बच्चा बुख त बि मरनि पिया। पर हाणे जेकॾहिं इन बीमारी में बि मरणो हूंदो त मरबो। पर हीउ जेको पैसो आहे इन जे लाइ असांखे पोइ कहिड़ो बि तरीक़ो इख़्तियार करिणो पए पर असांखे ई वठिणो पवंदो। बाबा हिते तोखां ॿुधायां थी न त एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि। असां वटि हिते ॻोठ असांजी यूनियन काउंसिल ताईं जेके सरंदी वारा माण्हू आहिनि ॻोठ में वेठल उहे पंहिंजी मदद पाण उन्हनि माण्हुनि जी जेको मदद करे रहिया आहिनि। उहे जीअं ॻोठ मंझां डोनेशन कनि था, सरंदी वारनि खां वठनि था ऐं उहे जेके ग़रीब माण्हू उन्हनि ताईं पहुचाइनि पिया। पर फ़िलहालु गवर्नमेंट जे तरफ़ खां अहिड़ो राशन ॿियो उहो अञा ताईं न पहुतो आहे। बाक़ी हीउ जेको हलियो आहे
औरतुनि खे जेको 12,000 रुपया मिलनि पिया एहसास प्रोग्राम जे थ्रू मिलनि पिया। हाणे इन्हनि ते असांखे हिकिड़ो वॾो डाउट अचे पियो त जेको ही 12,000 रुपया इन्हनि खे मिलनि त पिया, इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे, गवर्नमेंट जो सुठो क़दम आहे, पर उन सां गॾोगॾु जेको हिकिड़ो असांखे इहो ख़दशो नज़र अचे पियो त हीअ जेको आहे सो वॾे में वॾी हिकिड़ी का आफ़त जेका चइजे, कुदरती आफ़त त आयल आहे, पर असीं चऊं था त असांजो ज़िलो उमरकोट अञा बचियल आहे ऐं माण्हू वीचारा ग़रीब माण्हू जेके हिन खां बची रहनि, पर न मुमकिन कोन्हे त हाणे हीअ जेको माण्हू ॿाहिरि निकिता आहिनि लॉकडाउन में, मर्द माण्हू राशन जे लाइ वेंदो ॿाहिरि ईंदो, हाणे उहा औरतूं घर खां ॿाहिरि निकितियूं आहिनि, उहे ॿार घरनि खां ॿाहिरि निकिता आहिनि। अलाए 4 ॾींहं थिया आहिनि, 4 ॾींहंनि में 1128 मुस्तक़ औरतुनि खे एहसास काफ़ालत कार्ड जा कैश रक़म ॾेई चुकिया आहियूं। अॼु 5 ॾींहं थियो, कमु जारी आहे इंशाअल्लाह। ऐं तव्हां ॾिसो था, बाराड़ी जो सेंटर आहे, सेंटर पॉइंट सेंटर आहे, हिते बाराड़ी जा कई ॻोठ लॻनि था, ऐं उन हूंदे बि ढोरनारो सामारे खां बि औरतूं हिते ईंदियूं आहिनि। हले छाजे करे ॿियनि सेंटरनि ते उन्हनि खे मोटिवेट सुठो नथा कनि, हले छा आहे उनजे हिते रश ॾाढी वधंदी आहे। असीं इंतिज़ामिया खां गुज़ारिश कंदासीं असांजे इन सेंटर ते हिकु खां 2 डिवाइस वधीक ॾिना वञनि, तीअं रश खे असीं कवर करे सघूं। उन हवाले खां इंतिज़ामिया असां भरपूर तावन करे रही आहे। पुलिस जा अमलदार 24 कलाक ड्यूटी सरंजाम ॾेई रहिया आहिनि, भरपूर आवाम खे मोट ॾेई रहिया, हथ ॿधी अर्ज़ु करे रहिया आहिनि सोशल डिस्टेंस क़ाइमु कयो वञे। उन जे हवाले खां कम्यूनिटी म्यूनसिपल कमेटी वारनि जा थोरा ताईं जो हर रोज़ानी जी बुनियाद ते पाणी मुहैया करे ॾींदी आहे, ऐं उन खां पोइ सोशल ॻोठाणा दोस्त पंहिंजो पाण डोनेट करे रोज़ानी जी बुनियाद ते 400-500 औरतुनि खे खाधो खाराईंदा आहिनि, 6-7 देगूं लाईंदा डोनेशन करे। ऐं उन हवाले खां ॿियो असीं इंतिज़ाम में इहो अपील कंदासीं त अॼु 5 ॾींहं थियो आहे खाड़ो सेंटर, तव्हां ॾिसो त केतिरी वॾी रश आहे। 5 ॾींहं थिया आहिनि, हिते क्लोरीन ऐं डिटोल जो स्प्रे न कयो वियो। मुख़्तलिफ़ सेंटर ते ॾिसो पिया स्प्रे थिए पियो, असांजो हीउ मेन सेंटर आहे, तव्हां ॾिसो वॾी खां वॾी रश थींदी आहे। 5 ॾींहं गुज़री विया, हिते इंतिज़ाम तरफ़ां न क्लोरीन ऐं डिटोल जो स्प्रे न थियो आहे। हिते केतिरा पैसा मिलंदा? हिते 12,000 पूरा 12,000 मिलंदा जी। आओ हिते माहौल ॿियो कीअं आहे? माहौल सही है, रश बस को नहीं है घटे। किथां खां आया आहियो? असीं जीवन कानून में। अच्छा, केतिरा पैसा हिते मिलंदा? हिते 12,000 कटन कोन था? कटे कोन था। अरे पैसा कंहिंजी तरफ़ां मिलंदा? मिले पिया बेनज़ीर तरफ़ां। अच्छा, हिते कीअं माहौल कीअं आहे? माहौल सही है। हाँ, पुलिस भी जी बीठी है, आपरो कानून सही करें पिया। 12,000 हिते पैसा कटन बटन कोन था? ना हिते कीअं रश बस माहौल कीअं आहे? माहौल सही ना मानी कोन था करन। अच्छा, पाणी ॿियो? पाणी ॿियो पिया न। हाणे हाँ पैसा मिली विया आहिनि हुनखे? असांखे अञा कोन मिलिया, हाणे मिलंदा। सर मुंहिंजे हिसाब सां पहिरें ॾींहुं मूं 146 लेडीज़ खे ॾिना, ॿिए ॾींहुं मूं ॾिना आहिनि 149 लेडीज़ खे, अॼु बि हेसि ताईं आऊं 100 लेडीज़ करे चुको आहियां। तक़रीबन असां वटि 400 लेडीज़ थी वई आहे। हीअ सम्झो 50 लख रुपया असां हिते ॾेई चुको आहियां अकेलो आऊं। केतिरा हिते 12,000 सर ॾींदा जी, न कोई कटौती कोन्हे, 12,000 फिक्स ॾींदासीं। हिते असांजे हिसाब सां सुठो रहियो, पर लेडीज़ जेको आहे उहो असांखे थोरो तावन घटि बि करे, उहो ॿाहिरि रश करे जाम थी, ऐं बाक़ी त ज़बरदस्त आहे सर, सुठो तावन आहे सर। जी नाज़रीन, लॉकडाउन जी तव्हां मुख़्तलिफ़ हंधनि ते असांजी ॻाल्हि ॿोल ॿुधी। असां हिन वक़्तु उमरकोट जी जेके मिस्री जोगी कॉलोनी में मौजूदु आहियूं। हिते जेको जोगी आहिनि, इहे जेके आहिनि उहो शहर बंदि थी विया आहिनि लॉकडाउन खां पोइ। हीअ जेके आहिनि की अॻे पिनी पंहिंजे पेट जो गुज़र कंदा, हाणे जोगियुनि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, ऐं जेके नांग आहिनि बलाऊं आहिनि उहो खीर न मिलण करे मरण में अचे, त जोगियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि जो लॉकडाउन में कहिड़ी सूरत हाल आहे। फ़क़ीरनि जी ज़िंदगी इहो ई आहे। पहिरें त मां दुआ करां थो तो हिन मुसीबत सां असांजी पाकिस्तान खे बचाए। हीअ इलामत हिकिड़ी आई आहे, इन सां हर जहान जे बच्चनि जो ख़ैर हुजे। असांजी ज़िंदगी जोगियुनि जी इहो ई आहे तो असांजो सदाईं आहे न गोदड़ी फुकरान जी आहे कुल्हे ते। हाणे असांजी ज़िंदगी जे लाइ इहो त हींअर कणिक बि लही वई, हाणे मथां ही जेको वरी अची वियो पंहिंजो हिकिड़ो पार्सल अची वियो दुनिया जे हिसाब सां। हाणे जिते जोगी जे वेठा आहिनि, हाणे वीचारा वेठा आहिनि हिते, न मानी आहे, न टिकी आहे, न पाणी आहे, न कुझु शइ कोन आहिनि। हाणे झूंपड़नि में जिते वेठा घर सां ॿाहिरि नथा निकिरनि। असां वज़ीर आला सिंध खे, असांजे हिते जा जेको असांजा मेंबर आहिनि, असांजा MNA आहिनि, MP आहिनि, डिप्टी कमिशनर आहिनि, इन्हनि खे इहो जोगी सभई जेको जोगी बिरादर ॿाहियूं ॿधे अर्ज़ु थो करे तो महिरबानी करे असांखे न को ड्यूटियूं खपे, न को असांखे बंगला खपे। असांखे बच्चनि जे लाइ
असांखे रोज़ी खपे। त साईं हाणे नांगनि जी खुराक हीअं आहे त जोगी जे घर मां को 2 रुपया हूंदा त हुननि खे खीर बि पीआरींदा, हुननि खे गोश्त बि खाराईंदा। असांजी जेको कारोबार सॼो इन बलान ते इन्हनि ते पिनण ते आहिनि। हाणे जेको असां पिनण ते वेठा आहियूं त हाणे उहो असांजे लाइ त का शइ अञा ताईं नथी मिले। हाणे असांजो नाज़िम साहिबु आहे, बुरहान साहिबु आहे, उन वटि बि को गवर्नमेंट ॾिए थो असांखे ॾे न, असां उन हल्के जा आहियूं। हाणे उन वटि हुनखे का शइ नथा ॾिए त उहो घरां त कोन ॾींदो। अञा ताईं असांखे पंहिंजो नाज़िम साहिबु कोन 2-3 जोगनि खे ॾिना आहिनि पंहिंजो 5-5 किलो अटो, 5-5 किलो पंहिंजो उहो, पर हाणे उन वटि हूंदी त असांखे ॾींदो न। जीअं हुन हद में न हूंदी त उहो घरां त कोन ॾींदो। त असां हिकिड़ी ॻाल्हि आहे, थोरा त आहियूं हुकूमत जा, असांजी ॿाहियूं बि थिए। जोगी बिरादर अर्ज़ु थो करे थो असांजे बच्चनि जे लाइ असांखे ॿियो वञे थो, असांखे राशन ॾियो, अटो असांखे, दाल मानी ॾियो, असांखे का शइ कोन खपे। असांजा बचड़ा महीनो थी वियो मरनि था बुख जोगनि जा। हाणे शहर में छॾनि कोन, गाॾियूं कोन हले थो शहर में। जिते वञे मायूं उते चए बाबा तव्हां बीमारी वठी आया, तव्हां हीअ अला कहिड़ी पंहिंजो बीमारी वठी। हाणे मायूं किॾा वञनि, फ़क़ीर किॾा वञनि। हाणे नाग बि क़ाबू, जोगी बि क़ाबू, न को बसूं हलनि था। कणिक लथी पई आहे। हाणे कणिक जे अंदरि जोगनि जी वॾी रोज़ी थिए थो। पंहिंजो जिते ॾींहं जे अंदरि 2 मण 2.5 मण 2 मण 2.5 मण पंहिंजो गदा सफ़ा थी वञे थी रोज़ी। हाणे उन जे करे मिस्री जोगी कॉलोनी जे अंदरि हीउ सॼो जेको असां बेघर थिया वेठा आहियूं, इन जे करे ॿाहियूं बि असां अर्ज़ु करियूं था त असांखे दाल मानी असांखे ॾियो। त ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां उस्ताद मिस्री जोगी लोक फ़नकार। जोगी कॉलोनी उमरकोट ज़िले में रहण वारा असांखे माना का शइ कोन थी मिले। असां ग़रीब मिस्किन जोगी हर ज़िले में पिनण वारा आहियूं। कणिक जी सीज़न बि वही हली आहे, न का असांखे माना वञण नथा ॾियो। जा शहर खोलियो, जा असांखे ग़रीबनि खे को राशन पाणी रसायो। ग़रीब असांजा बचड़ा बुखा वेठा आहिनि। ये हुकूमत के अर्ज़ है सरकार के त असांखे कान का त हासिलात कयो। ग़रीब मिस्किन बुख मरूं पिया हिते। माना छा खायूं, ये संगरियूं खायूं, देवन जूं छा था खायूं। जा शहर खोलियो, जा गाॾियूं खोलियो तो असां पंहिंजो कणकनि जो लबारो घुरी पंहिंजा बचा पारियूं। जा असांखे कोन को इमदाद ॾियो सरकार आयो, जा असांखे कोन राशन पाणी रसायो। महिरबानी तव्हांजी। ऐं नांग ॿिया असांजा बुख मरनि पिया। उन्हनि जो बि खीर आहे कोन, घर में पैसो आहे कोन। असां 5 रुपया हुजे त बि नांगनि खे खीर वठी पियारियूं। असां हाणे पियारियूं छा, असांजा नांग बि मरी विया। हाणे असांजा बचा आहे उहो बि बुख मरनि पिया। राति ॾींहुं रड़ पवे पई, थपड़ जो टड़को आहे। हाणे छा ॾियूं उन्हनि खे। असां ग़रीब मिस्किन आहियूं। ना असांजी ज़ागीर आहे, ना मिल्कत आहे, ना ड्यूटियूं आहिनि, ना बनी आहे, ना ॿारो आहे, का शइ कोन आहे। असां त पिन ते पिया घुमूं। अटो ई कोन सामझो का रब पचाए खायूं। असां फ़क़ीर आहियूं, असली फ़क़ीर आहियूं, गिरनारी। ॿिया हींअर पेनड़ू थिया आहिनि त तॾहिं करे असांजे ग़रीबनि जी झोली आहे। इहो किस्तो आहे कलंदरी, इहो खुटण वारो न आहे। पण हींअर खुटाए छॾियो तव्हां हुकूमत, असांजो किस्ते खे बंदि करे छॾियो। इहो हुकूमत आयो, महिरबानी करे। ऐं ग़रीब आहियां, मिस्किन आहियां पियो खट ते। महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो ग़रीबनि जी, जोगनि जी। असां ग़रीब आहियूं, पेनड़ू आहियूं, न का असांखे ॻोठ में वञणु ॾे। होॾा वञूं था बि कुटे, घर वेहूं तो बुख मरियूं। हाणे असां किथां वठी अचूं पैसा। बाबा हुकूमत तव्हां बाबा आहियो, सलामत आहे तव्हांखे। वॾी महिरबानी, ग़रीबनि जी मदद कयो। मरूं पिया, इमदाद कोन ॾे, असां बुख मरूं था। असां किथे वञूं, जेको बि गाॾियूं बंदि थी वयूं, ॿियूं बंदि थी वियूं। हाणे केॾा असां वञूं। ग़रीब माण्हू जोगी फ़क़ीर बुख मरूं था। को इमदाद बि हुजे तो ॾियो अलाह जे नाले। घर खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं। ॿाहिरि निकिरूंसि था त फ़ौज वठेसि थी, असांखे पुलिस वठेसि थी। असांजे ॻोठ मां जेके आहे पिनण न ॾींदा आहिनि, न गलनि में घुमणु ॾींदा आहिनि, न का असांजो मरीज़ बुखार वारो आहे, खांसी वारो आहे, उनखे असां काॾे खणी वञूं। उनजी असांजी परेशानी, पैसो न आहे। असांजे जेके आहे ॿार आहिनि उहे बि बुख मरनि पिया। असां हाणे उन मरीज़ जे बारे में जेके असां छा कई, छा काॾे खणी वञूं। असां शहर बि बंदि लॻो पियो आहे। न सुवारी आहे, सुवारी जेके आहे उहो बि 15 रुपया वारी जाइ ते 20 रुपया लॻो पियो आहे। असां ग़रीब माण्हू उनखे ॾियूं, या असां डॉक्टरनि जी कयूं, या असां पंहिंजे बचनि जी कयूं।
असांजे जेके आहे पिन मंग जो कमु आहे उहो वञूंसि था त उते जेके असांखे लोधी कढनि था, कंहिं घर में वञणु नथा ॾियनि, कंहिं सवाल जेके आहिनि न करणु ॾींदा आहिनि, गाॾियूं आहिनि उहे बंदि आहिनि, शहर जेके आहिनि बंदि आहिनि, ॿारहाली जेके आहिनि उहे बंदि आहिनि। असां ग़रीब मिसकिन काॾे वञी कीअं गुज़ारो करे सघूं। नांग जेके आहे नांग बलायूं असांजूं जेके आहिनि उहे बि बचनि खां तमामु प्यारियूं आहिनि, पर उहे बि जेके आहे बुख ते मरनि पियूं। रियासत असांखे छा थी ॾे, रियासत असां इन लॉकडाउन में कहिड़ा लाइअमल ॾींदे जेको असां पंहिंजे लाइ कुझु करे सघूं। हाँ इहो मसइलो हाणे डेली वेजेस जो हो पहिरीं, हाणे अञा ताईं उहो बि आहे। हाणे इहो सरहंदी वारनि जो बि इहो मसइलो वधंदो वेंदो आहे। ख़ासि करे सरहंदी वारो 15 ॾींहं महीने खां मथे सर्वाइव नथो करे सघे। इहो पाण हिते मतिलबु एडवांस कंट्री बि न आहियूं। हाणे इहो रही सरहंदी वारनि जी ॻाल्हि। हाणे जॾहिं डेली वेजेस जे लाइ अचूं था त इहो मतिलबु पहिरीं ॾींहं खां इहो मसइलो शुरू थी वियो आहे, मतिलबु पाण पंहिंजो सफ़र गुज़र कीअं था करे सघूं। हाणे कुझु हुकूमतूं कुझु रियासत असांखे मतिलबु कुझु एहसास प्रोग्राम ज़रिए माण्हुनि खे कुझु राशन या कुझु प्रोग्राम ॾिनो आहे जेको मतिलबु इहो हुननि जे लाइ कुझु माली सहायता थी सघे। इहो तक़रीबन पाकिस्तान जी 26 करोड़ आदमशुमारी, इहो एहसास प्रोग्राम सिर्फ़ु 1 करोड़ 25 लख माण्हुनि जे लाइ ॾिनो पियो वञे। इहो सिर्फ़ु 1 करोड़ 25 माण्हुनि जे लाइ इहो सही आहे, बाक़ी ॿी अवाम केॾां वेंदी। इहो हाणे इहो मसइलो हाणे रियासत जो इम्तिहान आहे। रियासत आम माण्हू त हर ॻाल्हि पहिरें ॾींहं खां भोगे आम माण्हुनि जे लाइ हाणे त इहो वॾे डिप्रेशन जो शिकार बि थी वियो आहे। हिकु त मतिलबु वबा वायरस जी वबा बि इहो माण्हुनि खे विकोड़े वई आहे। ऐं जो माण्हू हाणे डेली वेजेस ॾाढो इहो पंहिंजे लाइ ॾाढो गुज़ार सफ़र ॾाढो मुश्किलात थी वियो आहे। ऐं हाणे माण्हू घरनि ताईं महदूद थी वियो, हाणे उहे रिसोर्स बि ख़तमु थी चुका आहिनि। हाणे अॻियां इहो छा कंदो इहो हुकूमत ई तय कंदी आहे। साईं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकॾहिं 24 ॾींहं शहर बंदि आहे त लाॻी थो ग़रीब माण्हू ॾाढो परेशान, न ग़रीब बल्कि ॿियो बि आवाम उहो बि ॾाढी परेशान आहे। ऐं हर हिकु माण्हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अञा त गवर्नमेंट को बि अहिड़ो क़दम कोन खयो आहे जंहिंजी माली सहायता थी वञे ग़रीबनि जे लाइ या हुननि जी का मदद थी। अञा ताईं असां पंहिंजे पाड़े में या ॿी का सोसाइटी में अहिड़ो त क़दम हिननि जो अञा ताईं को बि कोन ॾिठो आहे। माण्हू कीअं गुज़ारनि, माण्हुनि जी जेकी ज़िंदगी उहो तव्हां महसूस कंदा हूंदा, माण्हू छा तफ़रत साईं बसि हुननि जो बसि इहो ई आहे त जेकॾहिं गवर्नमेंट असांखे ॾियणु चाहे थी भले ॾिए, जेकॾहिं नथी ॾिए त बराए महिरबानी या त असांखे एतिरी लीलेंसी ॾिनी वञे ताकी असां पंहिंजो रोज़गार करे सघूं, जीअं पंहिंजे बच्चनि जो पेट पाले सघूं। हालांकि वॾो माण्हू आहे उहो त पंहिंजो पेट जीअं तीअं करे सही वेंदो, पर पंहिंजे बच्चनि जे लाइ उहो ॾाढो परेशान आहे। जीअं त उहो ऐं माना उहो इहो ई चाहे थो त असांखे एतिरो मीन्स की हिकु थोरी घणी लीलेंसी ॾिनी वञे। मिसाल हाणे असां जेकॾहिं सिटी वञूं था, पुलिस वारो या रेंजर्स वारो ज़र मामूली ॻाल्हि ते रोके थो, हुननि चयो त इहो असांखे एतिरो ज़लील न करे जीअं त असां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं, गाॾो हलाई सघूं। जेके लोअर तबिके जा माण्हू आहिनि उहे अफोर्ड कोन पिया करे सघनि, पिनण ते मजबूर थी विया आहिनि। ऐं जेके मिडल क्लास वारा आहिनि हाणे उहे बि काफ़ी ॾींहं गुज़रण बैदि उहे बि हाणे परेशान लॻा पिया आहिनि। उहे बि लोअर सतह में जेको लोअर क्लास आहे हुन में अची विया आहिनि ऐं काफ़ी परेशान आहिनि। ऐं गवर्नमेंट जेको उहो लेबर तबिको आहे उन्हनि खे कमु करण बि नथो ॾिए। पुलिस हर जॻह ते मौजूदु आहे, जेकॾहिं उहे अचनि था हिते ॿाहिरि निकिरनि था त हुननि खे घरनि ताईं महदूद रखियो वञे थो। प्लस में हुननि जो जेको गुज़र सफ़र आहे रोज़ जो, हुननि जा ॿार आहिनि बच्चा आहिनि उहे परेशान आहिनि, खाइण लाइ बुखूं कटनि ते मजबूर आहिनि। त इन करे हुकूमत को अहिड़ो लाइअमल जोड़े जंहिंसां उहे जेके हिते कुझु माण्हू आहिनि जेके मख़सूस माण्हू आहिनि उन्हनि खे उहे शयूं मिलियूं आहिनि, पर काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे अञा ताईं जेके आहे उहे परेशान आहिनि। उन्हनि खे को राशन फ़राहम कोन कयो वियो आहे। ऐं हिते जेके वॾा जेके लीडर आहिनि उन्हनि जेको आहे को उन्हनि खे फैसिलिटी कोन ॾिनी आहे अञा ताईं। उमरकोट ज़िले की मजमई सूरताल ॿुधी जेको माण्हुनि 24 ॾींहंनि खां बिल्कुलु लॉकडाउन आहे। माण्हू जेके आहिनि उहो फाका कची ज़िंदगी गुज़ारे हिन ते मजबूरनि तव्हां आहिनि औरतुनि जी रेड़े हलाईंदड़ जी माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधी हिननि जो चवणु इहो त जेके असां सरकार सां तावन कयो, असां वबा खां बचण जे लाइ सरकार जो साथूं पर 24 ॾींहं थी विया आहिनि। जेके हाणे जेको ग़रीब तबिको उहो मिडिल तबिके जा माण्हू आहिनि उहे उनजा बच्चा जेके आहिनि बुखूं काटण ते मजबूर आहिनि। 24 ॾींहंनि खां उनखे हिन शहर में अचण थो ॾिनो वञे, न हुननि खे पंहिंजा दुकान था खोलनि, उन कारोबार तबाह थियो, ट्रांसपोर्ट उन गाॾियूं जेके आहिनि उहो काॾे में सड़नि पियूं। हिननि जो चवणु इहो सरकार सां तावन कयो, पर सरकार जेके एनाने राशन हो
वो राशन अमरकोट ज़िले के जो 2 करोड़ रुपया मिलिया आहिनि 2 करोड़ रुपये बि जेके आहिनि उहो असां चंद माण्हुनि खे मिलियो आहे। बाक़ी जेके वॾे तइदाद जा माण्हू रहियल आहिनि। तव्हां हैंड्स एन जी ओ जी ॻाल्हि ॿुधी अथव, डिप्टी कमिश्नर उमरकोट नदीम में मेमन जी ॻाल्हि ॿुधी, हुननि चवण इहो त असां अमरकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में जेके आइसोलेशन ऐं क्वारंटाइन सेंटर में क़ाइमु कया आहिनि। असां पंहिंजे वसार माण्हुनि खे जेके सहूलियतूं ॾियूं पिया, माण्हुनि खे जेके आहिनि उहो फराहम कयूं पिया। जेके मुनाफ़िक़ और दुकानदारनि ख़िलाफ़ु जेके असर कमिश्नर जूं कार्रवाइयूं हलंदड़, माण्हुनि जो चवण इहो त असां जेके सरकार आहिनि उहो मुतबादिल कोन्हे। तव्हां आहिनि वज़ीर आज़म जेके कफ़ालत प्रोग्राम एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत उमरकोट 23 सेंटर क़ाइमु आहे, जिते हिननि मजमूई तौर ते 40 करोड़ खां वधीक जेके माण्हू जारी थी चुका आहिनि। हिननि जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवण इहो त जेके असां बिल्कुलु जेके आहिनि उहो परेशान आहियूं। सरकारी राशन असांखे कोन मिलियो आहे। असांजो कारोबार तबाह थी वियो आहे। दुकान अंदरि जो लाइटनि जा बिलनि दुकाननि जी मसवाड़ आहे, उहो असां लाइ बिने वॾो मसइलो आहे। हिन चवण सरकार का इन माण्हुनि जे लाइ वार करे का पॉलिसी जोड़े जीअं माण्हू आहिनि उहे मरण खां बची सघनि। हीअ जेके किरोना खां बची विया अथनि बुख मारे छॾंदी। हिन चवण त वबा ख़तरनाक आहे, उनखां वधि में वधि एहतियात कयूं पिया, पर एहतियात कयूं पिया, एहतियात सां पेट नथो भरिजे। हिननि जो इहो सरकार तकिड़े ऐं जल्दी बुनियादनि ते जेकॾहिं आम माण्हू ताईं रोशन पहुचाए या ग़रीब माण्हू खे सब्सिडी ॾेई जेको आम वापारी शयूं आहिनि उहे वॾे पैमाने ते उन्हनि जे अघनि में लात करे जीअं माण्हू जी सघे। मेज़बान सोहेल कुंबर खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए अवामी मसइले सां गॾु हाज़िर थींदासीं।